नाज़रीन, क़ौमुनि जी सुञाणप ऐं बका मादरी ॿोली सां ई लाॻापियल आहे। मादरी ॿोली क़ौमी सक़ाफ़त जे दिफ़ा ऐं हथी वठण लाइ बुनियादी अंसर आहे। अॼु दुनिया में मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। उन ई हवाले सां मीरो ख़ान मां सफ़्तर अली तुनियो जी रिपोर्ट। क़ौमुनि जी सुञाणप ऐं बका मादरी ॿोली सां ई लाॻापियल आहे। मादरी ॿोली क़ौमी सक़ाफ़त जे दिफ़ा ऐं फ़रोग़ लाइ बुनियादी अंसर आहे। नवंबर 1999 में गॾियल क़ौमुनि जे इदारे में मादरी ॿोलियुनि जो ॾिहाड़ो मल्हाइण लाइ हिकु क़रारदाद पास कई वई। उन क़रारदाद जी रोशनी में 21 नवंबर 2002 खां बाक़ाइदा आलमी सतह ते मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे। दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि पंहिंजी मादरी ॿोलियुनि ज़रिए ई तरक़ी कई आहे। ॿोली ज़रिए असां दुनिया सां ॻंढियूं था ऐं जदीद साइंसी इल्मु हासिल करे तरक़ी माणियूं था। सिंधी क़ौम वटि बि पंहिंजी धरती सक़ाफ़त ऐं ॿोली आहे। 21 फरवरी इहो आलमी तौर ते अक़वाम मुतहिदा जे तरफ़ खां माउ जो ॾींहुं, माउ ॿोलीअ जो ॾींहुं माना मदर टंग्स डे करे मल्हायो वञे। माना हिकिड़ो हक़ु ॾिनो वियो आहे सभिनी माण्हुनि, क़ौमुनि ऐं जेके बि क़ौमियतूं आहिनि उन्हनि खे त तव्हां पंहिंजी मादरी ॿोली जी तरक़ी, तामीर ऐं वाध विज जे लाइ इन ॾींहुं तव्हां पंहिंजा प्रोग्राम कयो, मुज़ाकरा कयो, कॉन्फ्रेंसूं कयो, बहस मुबाहिसा कयो, मुतालबा कयो। पाकिस्तान में माउ जूं ॿोलियूं जेके बि असां पाकिस्तान में आहियूं, पंजाबी आहियूं, सिंधी आहियूं, बलोची आहियूं, पठान आहियूं, 4 क़ौमूं आहियूं, चइनी जी माउ जी ॿोली जेका मदर टंग जेका उनजी का बि एक्सेप्टेंस कोन्हे। सिंधी ॿोली पूरी दुनिया में ॻाल्हाई थी वञे ऐं सम्झ में नथो अचे त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो गवर्नमेंट छो नथी ॾे, जॾहिं त ॿियनि मुल्कनि में सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली दर्जो ॾिनल आहे। ऐं इहो असांजे कानून में, आइन में बि आहे त सिंध सूबो आहे, उनजी सिंधी ज़बान आहे, उनजे करे उनखे क़ौमी दर्जो ॾिनो वञे। जॾहिं अंग्रेज़ हुया त उन अंग्रेज़नि जे दौर में सिंधी खे क़ौमी ॿोली जो दर्जो हुयो। ऐं हर माण्हू खे कॉन्स्टिट्यूशनल राइट आहे त उहो पंहिंजी ॿोली खे, असां सिंध जा रवासी आहियूं। सिंध जी ॿोली क़दीमी ॿोली आहे, पुराणी ॿोली आहे ऐं तमामु ऐं वधि खां वधि सिंधी ॿोली जेको आहे उहा परफेक्ट ॿोली आहे, जंहिंमां पूरी जो पूरी अल्फ़ाबेट असांखे मिले थी ऐं कंहिंखां बि इहा ॿोली मुंहनि जे दड़े खां बि अॻु जी आहे। असां उन जे करे चऊं था सिंधी ॿोली खे बि आलमी ॿोली तौरु तस्लीम कयो वञे। का बि क़ौम तरक़ी नथी करे सघे जेसि ताईं उनखे पंहिंजी ॿोलीअ में तालीम तरबियत जो हक़ु हासिलु हुजे। त इहो असांजो हिकिड़ो बुनियादी हक़ बि आहे, सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। अॼोके ॾींहं जी अहमियत खे सम्झंदे सिंधी क़ौम जे वाधिवी जे तरक़ी लाइ न रुगो सरकारी सतह ते पर मुख़्तलिफ़ इल्मी अदबी फोरमनि ऐं तालीमी इदारनि खे आला सतह ते कोशिशूं वठणु घुरिजनि ऐं सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ जिदोजहद करणु घुरिजे। कैमरामैन अज़हर अली बबर सां गॾु सफ़दर तुंहिंजो आवाज़ न्यूज़ मीरो ख़ान।